अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। कनु थी केचिन कुछो कुछ म कुछाऊं, रही न रतीअ जेतिरी उन्हीअ वटि आऊं, वढे विधाऊं होजो वण हुअण जो। तूं कनु थी पओ, केची कुझु ॻाल्हाइनि पिया, तूं कुझु बि न ॻाल्हाए त जीअं तूं उन्हनि खे चङीअ रीति ॿुधी ऐं सम्झी सघीं। इहो सबक़ु सभिनी ॾिनो पए पर मूं ध्यानु न ॾिनो। मां उन्हनि वटि रतीअ जेतिरो रही न सघियसि, उन्हनि सां रही ऐं उन्हनि मां पिराए कोन सघियसि। उन करे ई मुंहिंजे हुअण, मुंहिंजे वजूद, मुंहिंजी हस्तीअ खे विधाऊं। दुनिया जो सभ खां सवलो कमु ॻाल्हाइणो आहे। ॻाल्हाइणु इंसान खे खोले विझे थो, उनजो ॿुधंदड़ उनखे सम्झी वञे थो। सवली सिंधीअ में ईअं खणी चऊं त उहो उनजो पाणी कछे वञे थो। उनजी भेट में ॿुधणु ॾाढो ॾुखियो आहे, पर ॿुधण वारो अमल ॿिए खे सम्झी उन मुताबिक़ पंहिंजी हिकमत अमली ठाहिण में मदद कंदड़ आहे। दुनिया जा कामयाब माण्हू ॿुधण जी सलाहियत रखंदड़ हूंदा आहिनि। हू सुठा ॿुधंदड़ बणिबा आहिनि, पोइ सुठा ॻाल्हाईंदड़ बणिबा आहिनि। उन करे सियाणा चवंदा आहिनि त ॻाल्हाइण खां वधीक ॿुधणु सिखो। लतीफ़ साईं जी बि सलाह इहा ई आहे।